जिन्हें दिन करमपुर मावा साइंता अफसोसनाक खबर जागे शेर कंदालों करमपुर रावासी हिंदू व्यापारी इंजीनियर लाल बालानी जो नंढो पुट 13 वीरन जो विक्रम कुमार बालानी करमपुर भरसा बेगारी कैनाल में वेझंदे लापता थी वियो आहे। जिन्हें दिन अवां करमपुर मानता आई अफसोसनाक खबर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर हिंदू व्यापारी चौधरी इंजीनियर लाल बालानी जो नंढो पुट 13 वीरन जो विक्रम कुमार बालानी 9 रोज़ो त्योहार मल्हाईंदे करमपुर भरसां बेगारी पुल वटे बेगारी कैनाल में वेझंदे पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। जॾहिं दादा जी करमपुर पुलिस नींगर जो बुॾी वञण जी दावा कई आहे, जॾहिं त वारसनि पारां नींगर जी ॻोल्हा जारी आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। करमपुर हिंदू व्यापारी जो मासूम नींगर विक्रम कुमार बालानी करमपुर भरसां बेगारी कैनाल में 9 रोज़ो त्योहार मल्हाईंदे पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। जॾहिं त करमपुर पुलिस पारां बेगारी कैनाल में नींगर जे ॿुॾी वञण जी दावा कई वई आहे। होॾां नींगर जी ॻोल्हा जारी आहे। हिन वक़्त ताईं नींगर जो इहो सही पतो न पइजी सघियो आहे त नींगर ॿुॾी फौत थियो आहे या को नींगर सां ॿियो मसइलो दरपेश आहे। जॾहिं त वाक़े वारे हंधि करमपुर पुलिस जा अटाला शहर इलाइक़े जा माण्हू वॾी तइदाद में मौजूदु आहिनि। जॾहिं त नींगर जी ॻोल्हा जारी आहे। हर वक़्तु आगार लाइ ॾिसंदा रहो JTV।